जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू आवाज़ बुलंद इश्क व मोहब्बत से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व अहलिhi अजमाईन। दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, अज प्रोग्राम गोठ अखबारी जे अंदर मल्लाह बिरादरी जे तरफा मरहूम अली नवाज मल्लाह जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां जावेद अली मुश्ताक ऐं वसीम अली बचड़न पंहिंजे बाबा रूह जे ईसाले सवाब जे नियत सां उन जे मुस्तफा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं न ज़मीन जे अंदाज़ में दोस्तन के समझाईंदो हां त मुंहिंजा दोस्तो तव्हां पंहिंजे दिल में ख्याल कयो त सलाम जी बरकत ॾिसो न हिन वक्त भी दुनिया में खोड़ माण्हू आहिनि प्रोग्राम थींदा पिया पर महबूब ते सलाम जे लाइ हिम्मत नथी थिए। तवज्जो कजो, महबूब ते सलाम पढ़ण जे लाइ उन्हनि खे हिम्मत नथी थिए। इहो उन्हनि जो वस न आहे जंहिंखे महबूब घुरंदा आहिनि उनखे तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान अल्लाह। याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॼु थोरो तवज्जो सां ॻाल्हियूं ॿुधिजो त सलाम जी बरकत केतिरी आहे। सलाम जी बरकत केतिरी आहे इन मां अंदाज़ो लगायो त जेकॾहिं तव्हां सां को कावड़ियल माण्हू
तवां सां ॻाल्हाए बि न, तवां सां ठाह बि न हुजेसि, तव्हांजे भर मां लंघे, तव्हां उनखे चयो अदा अस्सलामु अलैकुम, भले तव्हां सां न ॻाल्हाईंदो हुजे, कावड़ मां तव्हां ॾे निहारे, पर दिल में वालेकुम सलाम ज़रूर चवंदो। ॿाराड़ी जो मावला सफ़ा हेठि लही सवली सिंधी थो ॻाल्हाए, केॾो बि कावड़ियल हुजे, मुंह भी खराब करे, ॾाढिया भी जवाब न ॾे, पर दिल में जरूर चवंदो वालेकुम अस्सलाम। हाणे सवाल पैदा थियो मुंहिंजा दोस्त, त जॾहिं कावड़ियल भी हुयो, ॻाल्हाइण भी न चाहे, ॾिसण भी न चाहे, आख़िर उनखे कहिड़ी शइ मजबूर कयो त सलाम जो जवाब ॾे। ॻाल्हाइण भी न चाहे, अदा ख़ुश आई, जवाब ई कोन ॾिनई, अदा ॿार बच्चा ख़ुश थई, जवाब ई न ॾिनई, पर जे तो चयसि अस्सलामु अलैकुम, मजबूर थी पियो चवंदो वालेकुम अस्सलाम। पोइ ॾाढिया चवे या होरिया चवे, खीकर त हूअ बि हुई, खीकार त हीअ बि आहे, हुन खीकर जो जवाब ई न ॾिनई ऐं हिन खीकर ते मजबूर थी जवाब ॾिनई। हाणे मजबूर कंहिं कयो, जो ख़ुशि आहीं, चङो भलो, इहा खीकर तो अस्सलामु अलैकुम चवण मुझे मदीने वारे मीर जी सुन्नत। सुभान अल्लाह। मुझे महबूब जे सुन्नत में एतरी ताकत आ, मुझे महबूब जे सुन्नत में एतरी ताकत आ, जो दुश्मन भी मजबूर थी करे महबूब जे सुन्नत के टारे न सघंदो, चवंदो वालेकुम अस्सलाम। पोइ मुंहिंजा दोस्त मूंखे जवाब ॾे, मूंखे जवाब ॾे, जंहिं महबूब जे सुन्नत खे अदा कंदे तूं दुश्मन खे चवी अस्सलामु अलैकुम, त उहो तोखे चवे वालेकुम अस्सलाम। जेकॾहिं इश्क ऐं मुहब्बत सां मदीने तय्यबा जो तसव्वुर करे ऐं चवी त अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, मुंहिंजो मुस्तफ़ा जवाब ॾींदो या कोन ॾींदो? पंहिंजे दिल खां पुछ, मुझे चवण के छॾे ॾे, ॻाल्हियूं ॿुधजनि कननि सां। सोच मुसलमान, अल्लाह ताला तोखे कन ॾिना आहिनि ॿ, आम्हो साम्हो, दिमाग़ हिकिड़ो, ज़ुबान भी हिकिड़ी, हे ॿई कन हेॾां भी ॿुध, हेॾां भी ॿुध। हिन दिमाग़ में अल्लाह सोचण जी सलाहियत ॾिनी आहे, रुगी बुद्धि ऐं अखियूं न ॿूट, ख़ुदा तोखे दिमाग़ ॾिनो आहे, हेॾां भी ॿुध, हेॾां भी ॿुध। पोइ हिन पंहिंजे दिमाग़ जे अंदर इनखे घुमाए, सोच, पंहिंजे दिमाग़ ऐं दिल खे गॾे पुछ त तुंहिंजी दिल ऐं दिमाग़ छा थी चवे। जे दिल क़बूल करे त यार सजन साईं जे फ़क़ीर ॻाल्हि सिधी कई आहे, त जॾहिं अस्सलामु अलैकुम महबूबन जी सुन्नत आहे, महबूबन जी सुन्नत खे आॾो रखी करे दुश्मन खे भी सलाम कर, त जवाब थो ॾे महबूब ते दुरूद त ख़ुदा ऐं फ़रिश्तनि जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। महबूबन ते दुरूद कंहिंजी सुन्नत ॻाल्हायो? ख़ुदा ऐं फ़रिश्तनि जी सुन्नत आहे। त पोइ जॾहिं न महबूब ते दुरूद पढ़बो ऐं सलाम पढ़बो, त छा मुंहिंजो मुस्तफ़ा जवाब न ॾींदो? ॻाल्हाए ॻाल्हाए जवाब न ॾींदो? दिल खां पुछी, दिल खां पुछी जवाब ॾे, दिल छा थी चवे? अञा तोखे खोले चवां, सलाम कंहिंखे वराइबो आहे? चओ जेको ॿुधंदो आहे, जेको तव्हांखे ख़बर हुजे त हे गूंगो जेको हूंदो आहे उहो ॿोड़ो बि हूंदो आहे, जेको गूंगो ऐं ॿोड़ो हूंदो आहे उनखे कंध हेठि करे अस्सलाम वालेकुम चवंदे, चओ त न, हथ सां इशारो ॾींदेसि, इहे न था चओ त हू कननि खां ॿुधे कोन थो। याने सलाम उनखे वराइबो आहे जेको ॿुधंदो आहे, जेको ॿुधंदो आहे। ऐं ॿुधण सां गॾु हींअर तव्हां मोटी घर वेंदव, दरवाजे ते हमराह निंड पियो आहे, खोंघरा थो पियो हणे, उन निंड पियल खे सलाम वराईंदासीं? चओ त न, वराईंदासीं निंड पियल खे सलाम? ॻाल्हायो नथा सम्झण चाहियो, मक़सद ते मोटण थो चाहियां, कोन वराईंदासीं छो त निंड पियो आहे। अॻिते वियासीं त घर जा भाती जागनि था पिया, उन्हनि खे सलाम वराईंदासीं या न? याने सलाम वराइबो ई उनखे आहे जेको जागंदो आहे। ऐं जागंदो केरु आहे? चओ जेको ज़िंदह हूंदो आहे। जागंदो केरु आहे? जेको ज़िंदह हूंदो आहे।
जेको ज़िंदह हुंदो आ उनखे सलाम वराइबो आ। तवज्जो कजो ओ जाख पारी जा मलाह ऐं पाड़े ओड़े खां अचण वारा मुंहिंजा मुसलमान भाइरो, मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो जॾहिं न मुकाम खां लंघो त चओ अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। ॾियो ख़बर चवंदा आहियो या न? महबूबन जी सुन्नत महबूबन फरमायो आहे त मुकाम खां लंघो त छा चओ ॻाल्हायो? अदा दोस्तन जी भरल मांखे छॾे जा ॻाल्हायो छा भरियो छा चओ? अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर, ऐं क़बरन वारो तव्हां ते सलाम हुजे। इहो हुकुम कंहिंजो आहे? चओ मदीने जे ताजदार जो हुकुम कंहिंजो आहे? मुंहिंजे महबूब फरमायो मुकामन ते वञो ऐं मुकामन ते वञी सलाम वरायो। त सलाम कंहिंखे वराइबो आहे? चओ जेको ॿुधंदो ऐं जेको जागंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ईअं बि कोन फरमायो त मंझंदि जो 12 बजे सलाम न वराइजो, गर्मीअ खां निंड में पिया हूंदा। हुज़ूर ईअं बि कोन फरमायो त राति जो 1 बजे गुज़रो त सलाम न वराइजो, निंड में पिया हूंदा। कोई बि मौलवी साहब ॾेखारे मूंखे चओ त किथे बि कोन्हे। मुंहिंजे आका मुतलकन फरमायो जॾहिं भी मुकाम खां लंघो, राति हुजे ॾींहुं हुजे सुबुह हुजे शाम हुजे, सलाम वराईंदा कयो। यानी मुझे मुस्तफ़ा करीम बुधायो त कबरन वारा न रुगी जिंदा आहिनि पर उहे जागन भी था, तव्हां जो सलाम बुधन भी था, जवाब ॾियन भी था। पो कबरन में त मुझे मुस्तफ़ा जा गुलाम सुतल आहिनि, गुनहगार भी चोर भी सभई आहिनि। पो जेकॾहिं कबरन वारा बुधी जवाब ॾियन था त जंहिं वलीअ जे मज़ार ते वञे त वली जवाब ॾींदो या न ॾींदो? जवाब सुभान अल्लाह जवाब ॾींदो। जॾहिं वली जवाब ॾींदो त कंहिं असहाबे रसूल जे मज़ार ते वञिजे, जवाब ॾियो उहो सलाम जो जवाब ॾींदो या कोन ॾींदो? ऐं जेकॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद सलाम पढ़िजे, छा मुंहिंजो मुस्तफ़ा जवाब न ॾींदो? गाला गाला जवाब न ॾींदो? जेकॾहिं तुंहिंजे दिल में इहो ख़्याल अचे त कबर वारे जे मथों भी सलाम वराईंदा हूं, ॻाल्हि जाई आहे लेकिन थोरो समझण जी कोशिश कर। रोड सां वञी थो पियो, छा सां? रोड सां वञी थो पियो, मुकाम किलोमीटर जे अंदर आहे। सलाम हिक हिक कबर ते वञी वराईंदे या हिकिड़ो ई दफ़ो चई छॾींदे त अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर, जवाब ॾियो। हिकिड़ो दफ़ो चई छॾींदासीं, हिकु दफ़ो सलाम वराईंदे सॼे मुकाम जे मथां हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे। जाख पारी वारा बि दोस्तो, पाड़े ओड़े जे अचण वारा दोस्तो, असांजो मोहतरम दोस्त इफ्तिखार अहमद पहर भी वेठो आहे, मखदूम जा गुलाम पांधेड़ा वेठा आहिनि, सैयद हाकिम अली शाह लखयारी सोनो वेठो आहे, फ़कीर ज़ाहिद हुसैन हेॾां चन्ना वेठो आहे, अॻियां फ़कीर आबिद जेके भी दोस्त वेठा, ॿिया नूर मोहम्मद फ़कीर वेठो आहे। दोस्तो सोची समझी पो जवाब ॾियो। रोड सां वञण वारा कार ते हई या मोटरसाइकिल ते हई, हलंदे चई अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर, रुगी मुहण मुकाम ने कयई, मुकाम में अंदर भी कोन वे। ॿुधाए त सॼे मुकाम वारा तुंहिंजे सलाम जो जवाब ॾींदा या कोन ॾींदा? बेशक ॾींदा। सोची समझी पो जवाब ॾे। जॾहिं रोड ते तो हिकिड़ो दफ़ो चयो अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर त सॼे मुकाम वारा जवाब पिया ॾियनि। पो ओ जाख पारीअ जे पट ते वेहण वारा, जे अॼु तो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते सलाम पढ़ियो त मुंहिंजो मुस्तफ़ा जवाब ॾींदो या कोन ॾींदो? सुभान अल्लाह। छा थी दिल चवे? छा थी दिल चवे त महबूब जवाब ॾींदा या? भला कॾहिं कबरनि वारनि जो जवाब ॿुधो अथई?
गाला जवाब दे न चवंदो आ न त महबूब जे जवाब ॾियनि था पोइ असां ॿुधूं त कोन था मूंखे पहिरीं जवाब ॾे मुक़ाम ते सलाम वराईंदो आहे कॾहिं जवाब ॿुधो अथई या कोन ॿुधो अथई चवीं छो त न पोइ जे न त पोइ छो थो वराई इन करे थो वरायां जो महबूब जो फरमान आहे महबूब जे फरमान ते ग़ुलामनि खे सलाम थो करी मुंहिंजो मुस्तफ़ा त हयातुन नबी आहे सुभान अल्लाह लेकिन अञा चई त मां क़ुरान जे आयत सां वधाए हला सलाम छो नथो नसीब थिए गुनाहगारनि खे थिए थो ख़तादारनि खे थिए थो बेकारनि खे थिए थो साधड़नि खे थो चङनि भलनि खे नथो थिए सबबु कहिड़ो आहे जे चवीं त मां अल्लाह जी क़ुरान जी आयत पढ़ा जंहिंमें अल्लाह जे ज़ात बाबरकात खोले खोले फरमायो आहे त जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जेको मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो अदब न कंदो आहे रुगी ज़ोर सां महबूब जे साम्हूं ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो अल्लाह उन जा नेक अमल चट करे छॾींदो आहे न रुगी ख़त्म करे छॾींदो आहे पर मुझो अल्लाह फरमाए तो वलाकिन ला तशउरून उनखे ख़बर बि कान पवंदी आहे छाजे करे ख़बर पवंदसि तौबह कंदो ख़ुदा चवे तो महबूब जे बेअदब खे मां रब तौबह नसीब ई कोन कंदो हां याद रखी छॾिजां आशिकन जो अक़ीदो कहिड़ो आहे थोरो आशिकन जो अक़ीदो ॿुधाए छॾगन जी पचार हिकिड़ी तोखे मसलो सम्झायमि आशिकन जो अक़ीदो कहिड़ो आहे चओ हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह असां तो तरफ खां दुआ था घुरो हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह प्या पढ़ंदासी सुभान अल्लाह दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हथ मथे खणी पढ़ त मूवी वारो तुंहिंजो फोटो कढे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हथ छो खणाया अथ में क़ुरान मां पोइ ॿुधाईंदो सही मगर एतिरो तो ॿुधाई त दुरूद पढ़ंदा छो पिया नूर मोहम्मद तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले पढ़ण वारन खां पुछ त पढ़ो छो था तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले जेके आका मिलंदो अच्छा थींदो आहे जो थी वञे थी जन्नत जी तसला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मूंखे चवणो न पए तूं पाण इश्क में झूमी पढ़ जिस्म हिते रख दिल मदीने रखी पढ़ त ख़बर पवे जो थी वञे थी जन्नत जी तसला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सिक जहीं के हुजूर जी
सीने में कसम जो मदीने दिल जिया सिक जहे के हुजूर जी सीने में कसम जो मदीने में तो घोरा ऐसे घोट हबीबुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह तो घोरा ऐसे घोट हबीबुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ये झूम जो है बड़ा पखी सब शाहिद थी वजन तो मुझे मुस्तफा जा आशिक कीअं पिया झूमन अर्श जा फरिश्ता फर्श ते ॾिसी चनो मौला न गर्मी के ॾिठो न घुट खे ॾिठो तुंहिंजे महबूब जे परवान जो मट ई कोन्हे तो घोरा ऐसे घोट हबीबुल्लाह दिल खोले जो सल्लल्लाहु दिल खोले कौन चाहिए हुयो दादी हवाला जन्नत में हक महरम दादे दुरूद पढ़ो आशिकन जे खुमार में खमीर में दुरूद शामिल खून जे कतरे कतरे में दुरूद शामिल वरी जो तो दलील मजबूत दींदो हां सजन साईं जो फकीर ठकाव न जाणदो हुयो दादी हवाला जन्नत में सुने आदम ते भी दुरूद पढ़ियो हिया चे पियो सुहणो सफीउल्लाह सल्लल्लाहु अलैहि हिया चे पियो सुहणो सफीउल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह शेर वधियो पर छा कया आखिरी मिसरो छोटे कारो दुरूद दोहार में जो आ इलाज दुरूद बीमार में जो गुनाह बख्शराना थी तदह में दुरूद पढ़ जे ला इलाज डॉक्टर न कयो थई ला इलाज के भी जे कने दर्दन मा छोटकारो हथ कणो त मुझे महबूब ते दुरूद पढ़ छोटे कारो दुरूद दोहार में जो आ इलाज दुरूद बीमार में जो वजीफो कह दस्यो ही वजीफो दस्यो हर हिक वलीउल्लाह सुभान अल्लाह वजीफो दस्यो मखदूम बिलावल सोने दस्यो कलंदर शहबाज सोने दस्यो भिटाई घोट सोने दस्यो पीर मिठा दिलबर दस्यो मुझे सोने साईं दस्यो मुझे सजन साईं दस्यो से बादशाह मशहूरन वाले बादशाह दस्यो से दिलबर साईं दस्यो जे भी अल्लाह जे वली जो नालो वठी मुझा दोस्त केतरा मा नाला वठा जे भी खुदा जे वली वटी विंदे वली अल्लाह वटी विंदे एकड़ो खुदा जो जिक्र नसीबे भी मुझे मुस्तफा जो दरूद नसीब हे वजीफो दस्यो हर वलीउल्लाह जो सल्लल्लाहु उठदे तोखे जोश ठीक है
हाणे जे चवी त हिन मिसरे बिसरे जो क़ुरान मां दलील ॾियां चई त अॻिते हलां जेकॾहिं छो त मैं इफ्तिखार वेठो आहे नौजवान इंजीनियर खोलिया मता साथी पुछन से फकीर गाल कई मगर दलील न ॾिनई त ॾाढो आदम त पहिरीं हुयो छो त जन जो इहो अक़ीदो आहे त ॾाढो आदम त पहिरीं हुयो महबूब त बाद में हुयो पोइ ॾाढे आदम दुरूद कीअं पे पढ़ियो बस थोड़ो दलील ॾियां सवलो करे ॾियां उन खां इहो पुछ ओ मुंहिंजा मिठड़ा अदा मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दुनिया ते अचण खां 40 साल बाद में ऐलान नबूवत कयो महबूबन करीमन रूए ज़मीन ते अचण खां 40 साल बाद में नबी हुजण जो ऐलान कयो अगलो चंदो इहाई गाल त असां था चऊं उनके चइसे थोड़ो तरस महबूब ज़मीन ते आया महबूबन ते नालो मुहम्मद रखियो वयो छा रखियो वयो मुहम्मद रखियो वयो लेकिन अल्लाह जो कुरान पढ़ा जेडी मल दुरूद सलाम जी गाल आई त अल्लाह ये कोन फरमायो त इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला मुहम्मद रब ये कोन चयो छो कोन चयो सुभान अल्लाह सोची वठ अल्लाह ये कोन चयो छो ये कोन चयो जो मुझे खुदा के खबर आ मुझे खुदा के खबर आ त दुनिया वारा चवंदा महबूब ते नालो ज़मीन ते अचण खां बाद में पयो दुरूद बाद में थियो अल्लाह फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी अल्लाह ऐं उन जा फरिश्ता सुणे नबी ते दुरूद सलाम मोकिलीन था अचो त दरबार मुस्तफा में हलूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे फकीर तो पियो गाल करे त ॾाढे आदम हक महर में ॾाढी हवा खे दुरूद जो तोहफ़ो महबूब ते पढ़ी ॾिनो इहा ॻाल्हि कीअं महबूब तव्हां त दुनिया ते अचण खां 40 साल बाद नबूवत जो ऐलान कयो मुझे मुस्तफा करीम फरमायो कुन्तु नबिया कुन्तु नबिया आदम बैनल माई वत्तीन मदीने जे ताजदार फरमायो अञा आदम मिट्टी ऐं पाणी में हो मां मुस्तफा अगई नबी हुयो सुभान अल्लाह यानी जीअं फरिश्तन के अल्लाह जे ज़ात जीअं फरिश्तन के अल्लाह जे ज़ात महबूब जे नूर मां वजूद ॾिनो जीअं उन्हन के अल्लाह पंहिंजे नूर वारी कुदरत सां ॾिसण वारी समा ॾिसण वारी ताक़त ता फरमाई उन्हनि पहिरों जेको दीदार कयो कंहिंजो कयो चो मदीने जे ताजदार जो कयो सुभान अल्लाह महबूब ते दुरूद पढ़ियो अल्लाह जे हुक्म सां महबूब ते दुरूद पढ़ियो चओ त मुंहिंजो मुस्तफा अञा आदम मिट्टी ऐं पाणीअ में हुयो सुभान अल्लाह मुंहिंजो महबूब उन खां बि गाला गाला महबूब उन खां भी अग में हुयो छो त मुंहिंजा दोस्त अजीज हाणे सवली सिंधीअ में तोखे सम्झायां शादीअ जो प्रोग्राम थींदो आहे न छा जो प्रोग्राम शादीअ जो पहिरीं घोट कुंवार हूंदा आहिनि या पहिरीं शादीअ जो प्रोग्राम ठहंदो आहे जवाब ॾियो ॻाल्हायो सवली सिंधी पहिरीं घोट हूंदो आहे न शादीअ जो प्रोग्राम बाद में ठहंदो आहे घोट हूंदो त प्रोग्राम ठहंदो न जे घोट ई न हूंदो त प्रोग्राम किथां ठहंदो
घोट हूंदो मेदियूं भी ईंदियूं सहरा भी थींदा खुशियूं भी थींदियूं भंडारूं भी कुसंदियूं सब कुछ थींदो पर घोट हूंदो त थींदो न जे घोट हूंदो ई कोन त थींदो छो अल्लाह कायनात कंहिंजे करे बनाई आहे जवाब ॾिजो पंहिंजे यार जे करे जॾहिं बनाई यार जे करे थी त पहिरीं यार हुयो कायनात बाद में आई अञा थोड़ो खोलिया ना छेड़ मलंगानो सुभान अल्लाह फकीर आयो खुली पवंदासीं त खुली वेंदासीं अञा तोखे समझाया याद रखो मुंहिंजा दोस्त अज़ीज उन अल्लाह सादरी सिंधी में घणे टाइम खां पोइ वरी निकाहूं प्रोग्रामनि ते इन बस हाणे उन किरोना जो नालो ई नथा वठूं मूज़ी शइ जो नालो ई नथा वठूं अज़ीज़ा ने मंज़र गौर कर कुछ माण्हू कुछ जेडी मल इएं चवंदा त महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मुतालिक जेका ॻाल्हि कबी आहे चवंदा आहिनि क़ुरान करीम मां ॿुधायो हेॾे गौर कजा जाख बारीअ वारा मता तकरीर रहिजी वञे त रहिजी वञे पर उहे जुमला ॿुधाए वञे जेके ज़िंदगी भर तो जहिड़े आशिक दीवाने जे हथ में मज़बूत हुजनि चंगे भले के चई सदा बीही रह जा बेशक वडो इल्म नथा रखूं पर मोहब्बत वारा हकीकत जा जुमला जानो था अजीज़ाने मल हजरत ईसा अलैहिस्सलाम जे ज़ात जमण सा नबी हुजण जो ऐलान कयो यहया अलैहिस्सलाम जो खुशखबरियों अगवाट पयूं अचन मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात 40 सालन खां बाद ऐलान नबूवत छो कयो जेको अॼुकल माण्हू चवंदा आहिनि माण्हुनि खे ॿुधी बि ॿुधी छॾे ॾे कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे ग़ुलाम जे वातो इश्क जी ख़बर ॿुध त ख़बर पवई त इन में राज़ कहिड़ो आहे 40 साल बाद में मुझे मुस्तफ़ा करीम ऐलान नबूवत कई हिकिड़ो जुमलो तो चवां तवज्जो सां ॿुधजा छाजे करे नौजवान वेठा हो जॾहिं स्कूल में पढ़ाई थींदी आहे मुंहिंजा दोस्त 9 क्लास खां वठी करे प्रैक्टिकल शुरू थींदा आहिनि पहिरें थ्योरी पढ़ाई बि आहे माना किताब पढ़ाइबा आहिनि पोइ प्रैक्टिकल कयो वेंदो आहे भला इएं चवां त पहिरें सेखारिबो आहे नंढड़े बच्चे खे चओ नमाज़ पढ़ चओ तो पहिरीं सेखार त पोइ पढ़ा समझो पहिरीं सेखार त पोइ पढ़ा ए नौजवान खोड़ वेठा आहिनि अदा नमाज़ नथो पढ़ी सेखार त पोइ पढ़ा यानी पहिरीं सेखारी वेंदी आहे बाद में पढ़ी वेंदी आहे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई लेकिन दुनिया जो कानून अलॻि आहे मुंहिंजे रब पंहिंजे महबूब लाइ कानून अलॻि करे छॾियो पंहिंजे महबूब खां 40 साल बाद ऐलान नबूवत कराइण में मुझे करीम रब जे कुदरत जो हिकमतूं त अणखुट आहिनि लेकिन नाक़िस अक़ल जे मुताबिक़ जेका असां खे ख़ुदा समझता फरमाए उन मुताबिक़ गौर कजा मुझे महबूब जा 40 साल ज़िंदगी जा मक्के में गुज़रिया घणा ॻाल्हायो घणा 40 सालन खां बाद सालन खां बाद कुरान नाज़िल थियो सुन्नी ॻाल्हि सीनो खोले पंहिंजे महबूब जो शान बयान कंदे जेको इनकार करे उनखे चओ 40 साल जेके मुझे मुस्तफ़ा जा गुज़रिया कुरान बाद में आयो ॿुधाए तो हे 40 साल कुरान जे ऐन मुताबिक़ गुज़रिया या कोन गुज़रिया जेके मुकर्रर हन नौजवान हन उन्हनि जे लाइ वॾो जुमलो चई छॾियमि ओ बनाया जो क़ुरान ईंदो वञे महबूब पढ़ंदो बि वञे मके जा काफ़र मुशरिक सभु ॾिसी करे चवनि ही जेको हाणे थो महबूब ॿुधाए इहा त ज़िंदगी महबूब जी अॻे ई मञी क़बूल करे वेठा छो त महबूब जे नबी हुजण जो इनकार मके वारनि कयो लेकिन मुझे मुस्तफ़ा जे सादिक अमीन जो इनकार न कयो महबूब जने मके मां हिजरत था कनि त महबूब वटि अमानतूं कंहिंजूं हुयूं जवाब त ॾियो
यहूदन जो हुयो मुशरिकन जो हुयो मुझा दोस्त मुशरिक भी अमानतों रखन पिया मुझे मुस्तफा वट यहूदी भी अमानतों रखन पिया से हाकिम शाह मुझे मुस्तफा वट छो पिया रखन छाजे करे पिया रखन अञा मां तो खां सवाल तो पुछा ए अकुली गालियों तो बुधाई मुझे मुस्तफा करीम दुनिया के दिखारियो तमाम मुस्तफा जो हाल गरीबी पर हकीकत में मुझे मुस्तफा जेड़ो बादशाह जो रब बनायो ही कोई को जमीन तकिया दलील पुछी तो का पुछा बुधाए त गरीब सुने वट सोन केर रखंदो जवाब दे तव्हां जे असां जेके वेठा आहियूं आहे को तव्हां मां जेको चवंदा फलाणे गरीब वटि मूं लख रुपया रखियो आहे को जवाब ॾींदो गरीब वटि केरु रखंदो भाउ रखंदो कंहिं वटि जंहिं वटि पका भाउ ख़ुशि माण्हू आहे पंहिंजा लखे रुपया करोड़ पिया अथसि जॾहिं पंहिंजा करोड़ अथसि त मुंहिंजे लखनि खे छा कंदो ईअं हक़ीक़त आहे या न जॾहिं पंहिंजो 20,000 रुपया अथसि मुंहिंजो 100 काॾे कंदो रखबो उन वटि आहे जंहिंजे लाइ पक हूंदी आहे त अॻे ई गंज लॻो पियो अथसि मुंहिंजे मुस्तफा वटि यहूदी बचे सोन रखन मुशरिक भी अचे सोन रखन पंहिंजे मिटरन वटि कोन रखन माइटरन वटि कोन रखन पंहिंजे अगवाणन वटि कोन रखन मुझे मुस्तफा वटि रखन ओॾा ज़ाहिरी हाल इहो वा हिकिड़ो वेलो आहे त ॿियो वेलो नाहे ज़ाहिरी हाल इहो आहे सदाकत अमानत इन मक़ाम ते पहुतला जो दुश्मन भी अमानत मुझे करीम मुस्तफा वटि रखन था मुझो खुदा दुनिया के ॿुधाइण थो चाहे छो त दिलनि ते हुकूमत कंहिंजी हूंदी आहे जवाब ॾे ॻाल्हाए न त मां क़ुरान पढ़ंदुसि दिलनि जे मथां हुकूमत कंहिंजी हूंदी केरु थींदो आहे जो दुरूद न पढ़े लकी तुंहिंजो कमाल आहे जो पढ़ी थो लकी उनजो कमाल आहे जो नथो पढ़े हे कमाल नकी तुंहिंजो नकी हुनजो जंहिंखे यार क़बूल कंदो आहे उनखे दिलि में महबूब जे मोहब्बत जो ज़रो ॾेई छॾींदो आहे जंहिंखे महबूब क़बूल या रसूल सब जिक्र मुझे महबूब जो हाणे ॻाल्हि जो छिड़ी आई त फ़कीर बि हले वियो न हो त मुंहिंजा मिठड़ा अदा मुझे मुस्तफा का काई गुझाई ॻाल्हि ॻाल्हि मुझे मुस्तफा का काई गुझाई आखिरी दलील वरी थो ॾिए बैल मैदान बदर जी जंग हे सादा सादा जुमला तो ॿुधाई त जीअं असांजो नौजवान सादड़ो हर हारी बि म्या नूर मोहम्मद सिखी वञे ओ बि चङे भले खे चवे त थधो थी अदा थधो थी मुंहिंजा दोस्त बदर जो मैदान आहे कहिड़ो मैदान बदर जो मैदान आहे इस्लाम जी पहिरीं जंग आहे जॾहिं कुफारनि खे वासुले जहन्नम बनायो वियो आहे जॾहिं काफ़रनि खे मारियो वियो आहे जॾहिं जंग ख़त्म थी त मुझे मदीने जे ताजदार छा फरमायो गौर कयो ओ जाख पारीअ जे हिन पिड़ ते वेही रब जे रहमत खे लुटण वारो याद रखी छॾजा मुसलमान याद रखी छॾजा नमाज़ूं कोन बचाईंदियूं रोज़ा हज कोन बचाईंदा जेकॾहिं मुस्तफा करीम जी निस्बत मौजूद नाहे जेकॾहिं महबूब जी निस्बत मौजूद आहे पोइ नमाज़ूं बि तुंहिंजे कम जूं रोज़ा बि तुंहिंजे कम जा हज बि तुंहिंजे कम जा ख़ैर ख़ैरातूं बि तुंहिंजे कम जूं सभ खां पहिरीं मुंहिंजे मुस्तफा करीम जी निस्बत आहे मुंहिंजे आका फरमायो इन्हनि सभिनी काफ़रनि जा लाश खणी अचो खणी अचे हिक खॾ में उछलायो हिक ॿिए जे मथां उछलाईंदा विया सहाबा बि जान जेॾी महिल सभिनी जा लाश हेठि खॾ में पइजी विया मदीने जे ताजदार मथा उन्हनि जे बीही करे फरमायो ओ काफ़रो ओ मुशरिको जेकॾहिं मां मुस्तफा जी ॻाल्हि ॿुधो हां जेकॾहिं मां मुस्तफा जी ॻाल्हि मञो हां अॼु तव्हांजो ही हशर को न थिए हां तवजह कजो केड़ी जंग नालो वरतो जंगे हजरत अमीर उमर केर केर जो हजरत अमीर
दिल खोले सुन्नी दिल खोले साहबा जो नालो हजरत अमीर उमर सुनो मुझे महबूब जे खिदमत में अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छाही मुअल्लक काफर भी बुधन था मुझे मुस्तफा फरमायो उमर तू भी थोरो थो बुधी ये जो तो खां बि वधीक बुधन था मदीने जे मीर फरमायो जॾहिं मुअल्लिक काफर भी ॿुधे तो त मोमिन ॿुधंदो या न जवाब ॾे जॾहिं मोमिन ॿुधे थो त मोमिनन जो आका मदीने जो ताजदार ॿुधी रहियो आहे या न जवाब ॾे अज़ीज़ा ने मनो याद रखी छॾिजां मुंहिंजो बेनियाज़ रब निस्बत जे बुनियाद ते इज्जत बख़्शींदो आहे पखी त दुनिया में हज़ारे पखी त दुनिया में हज़ारे पर हिकिड़ो अहिड़ो पखी आहे जंहिंजो क़ुरान में ज़िक्र नाले सां मौजूद आहे कहिड़ो भला ॿुधायो खुद खुद सुभान अल्लाह अल्लाह वारन जा गुलाम से गुस्सा के तो वतफक़द अत-तय्र फक़ाल मा लि अरा अल-हुदहुद इन कान मिनल गाइबीन इन हुदहुद के इज्जत कीअं मिली हुदहुद के इज्जत छामो मिले मुख्तसर बुधाए मोटा पोइते जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ आड़ाह तैयार कयो वियो तोखे अंदाज़ो ई कोने को आड़ाह केतिरो हुयो 40 फुटन खां वधीक मोकरो 50 60 80 90 तारीख़ जा वर्क मुख्तफ लिखन एतिरो मथे उन में लखे हज़ारे मण काठ जा विझी करे इब्राहिम अलैहिस्सलाम के जरे उन में उछलायो वियो वधीक ज़िक्र नथो कयां रुगी हुदहुद पखीअ जो ज़िक्र थो कयां हिकिड़ो सांड्रो निभागो केर हिकिड़ो सांड्रो निभागो ओ सांड्रो निभागो वणन ते वेहंदो आहे ॿटे रंग कंदो आहे ॿार भितर खणी पुठियों पवंदा अथसि वञी वणन ते भणंदसि त मारियूं चंडरे खे इन हिकिड़े पलीत सुणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे आड़ाह खे परे का फूकूं पे ॾिनियूं छो थो ॾी चई असांजे बुतन जो दुश्मन आहे भले सड़ी खाक थी वञे होॾा हुदहुद पखी आहे जो परे परे ताईं वेंदो आहे चुभ में हिकिड़ो फुड़ो पाणीअ जो खणी ईंदो आहे अलाए केतिरी बाहि मथे बरी रही आहे उन बाहि जे परे खां मथां बि उन चुभ सां हिकिड़ो फुड़ो छॾींदो आहे वरी वेंदो आहे वरी हिकिड़ो कतरो खणी ईंदो आहे आलमे ख़याल जे अंदरि जॾहिं उन हुदहुद खां सवाल कयो ओ हुदहुद ॾे त ख़बर हेॾी वॾी बाहि आहे तुंहिंजो हिकिड़ो पाणीअ जो कतरो छा कंदो निहारे जवाब थो ॾे ओ सवाल करण वारा मूंखे इन ॻाल्हि जी परवाह नाहे त मुंहिंजे हिन कतरे पाणीअ जे सां हीअ बाहि विसामे थी या नथी विसामे छो त मूंखे इन जी परवाह नाहे मूंखे इन जी परवाह त अल्लाह जा फरिश्ता अॼु नालो लिखी रहिया आहिनि मुंहिंजो बि नालो लिखबो त सुणे अल्लाह जे नबी इब्राहिम जो दीवानो मौजूद हुयो जी मुझे पानी जे कतरे सां बाहि त कान ठरंदी पर मुंहिंजो नालो त दीवाननि में लिखजी वेंदो न अल्लाह जे दरबार में जॾहिं लिस्ट वेंदी त हुदहुद जो नालो हूंदो उन हुदहुद खां जॾहिं सुहिणे सुलेमान अलैहिस्सलाम सवाल कयो ऐ हुदहुद ॾे ख़बर एतरी वडी इज्जत तोखे मिली आ तो में केड़ी खास खूबी आ उन्हें हुदहुद जवाब दिनो ऐ अल्लाह जा सुहणा नबी केतरा ही मैल मथे हलंदो हां जमीन दे दिसंदो हां जमीन जे अंदर पानी दिसी वठंदो हां जमीन जे अंदर जिथे पानी होंदो आ मुखे उन जी खबर पैजी वेंदी आ सोने सुलेमान अलैहिस्सलाम उनके पांजे लश्कर में गड कयो तो ते साड़ो टोका वेठो केर गला गला केर साड़ो टोका
कां रंग जो अगई कारो रहंदो रंग जो अगई कारो रहंदो सड़ी वयो चवण लगो ओ सुण अल्लाह जा नबी ए हुद एडी दावा करे छड़िया तमाम मैल मथे जमीन जे अंदर पानी दिसी वठंदो हां त पो मुझे सवाल जो चोस जवाब दे जमीन जे मथो जार लगी जार में फासंदो कियां ऐं मरंदो कियां सवाल है या कोने जागो था अल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जे सुहणे नबी मुरकंदे हुद ने निहारियो ऐ हुद जी आका कांव सवाल कयो आ जवाब दे हा मुझा सही जवाब दिया थो जदे तू तो चवी त मैल परे जमीन जे अंदर पानी दिसंदो हां त कांव जो सवाल आ जमीन जे मथा यार जमे फांसी तू मरी विंदो आ इहा यार छो न दिसंदो आ अज भी दिसंदा हो त सवाल करण वारा सवाल कदा हन त जेके वली तहां जी मदद करे सघन पिया पंहिंजो मुकबरो बचाए को न सघिया एड़े किस्म जा सवाल कंदा हन या न जवाब दियो ही तवज्जह सां बुध जा मुसलमान हुद जवाब दिनो ऐ अल्लाह जा सुहणा नबी ऐ अल्लाह जा सुहणा नबी जमीन जे मथा यार दिसंदो हां खबर भी हुंदी आ इन में मौत मुझो यकीनी आ पर अल्लाह जो अमर जदहि थींदो आ मुझे अकुल जे मथा हावी थी विंदो आ खुदा जे तरफ का लिखल अमर जदहि ईंदो आ मुझो अकुल बंद थी विंदो आ छो त मां कमजोर हां मुझे रब जी ताकत सब खो मथा ही आ याने अल्लाह जे अमर के तस्लीम कंदो हां पो खुदा जे अमर सां मुझो अकुल भी खत्म थी विंदो आ मुझी नजर भी खत्म थी विंदी आ याने जेकी खुदा कंदो आ ओ खुदा जी मर्जी हुंदी आ गाल समझ में आई हाने मोटा टाइम त तहां जो गुजरी एकदम कला अञा अध कलाक है हाने अध कलाक में ईसाले सवाब ती गलाया सिर्फ छो ते कलाक गुजरियो बस गुजरियो सो तो गुजरियो अध कलाक ईसाले सवाब ते गलाया तवज्जो कर मुझा दोस्त मता म्या वसीम अली जावेद अली इहो सोचीन असां बाबा साईं ला खैर खैरात कया अला इन जो छा थींदो अजीज दोस्त भाई मुसलमान वेठा हो गौर सां ॿुधो अल्लाह कुरान करीम में फरमायो आहे हाणे शेर व शायरी नथो कयां अहम ॻाल्हियूं कयूं थम हाणे बि कयां थो तवज्जो सां ॿुधो अल्लाह फरमायो इन्नमल मुमिनून इख्वतुन मुझे बेनियाज़ रब फरमायो तव्हां ईमान वारा सभई पाण में हिक ॿिए जा भाई रहो ईमान वारा सभई हिक ॿिए जा भाई रहो इन में अल्लाह इए को न फरमायो त सैयद उम्मती जो भा न है उम्मती सैयद जो भा न है रब इए को न चयो त राज पर मलाह जो भा न है या मलाह चने जो भा न है या चनो पवर जो भा न है अल्लाह जे जात पात के छड़े करे मुझे रब फरमायो जेको शख्स भी मुझे मुस्तफा जो गुलाम उन जी जुबान कहिड़ी भी हुजे मां अल्लाह उन्हनि सभिनी के हिक ॿिए जो भाव बनाए छॾियो आहे तमाम ईमान वारा हिक ॿिए जा भाइर हाणे जेकॾहिं इते ई ॻाल्हि खे वढियो त गौर कर भाव जो भाव जे मथां कहिड़ो हक़ हूंदो आहे सोच मुसलमान भाव जो कहिड़ो हक़ हूंदो आहे हिकिड़े मिंट जे लाइ अॼु मरहूम अली नवाज़ क़बर में आहे काथे आहे गाला गाला काथे आहे
तवां सां ज़मीन जे मथां मरहूम अली नवाज ज़मीन जे अंदर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवां असां खे अल्लाह मौक़ो ॾिनो आहे नेकी भी करे सघूं था सवाब जो कम भी करे सघूं था खैर खैरात भी करे सघूं था लेकिन ज़मीन ते वेहण वारो हलण वारो जॾहिं ज़मीन में वेंदो आहे उहो पंहिंजे लाइ कुझु भी पर कबूल करे उहा पंहिंजे मुस्लमान भाउ लाइ कबूल करे जेका शइ पाण खे वणे उहा ई शइ पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि कयो जॾहिं तूं क़ब्र में हुजी त तूं छा चाहींदे चवंदे त मन मुंहिंजा पोयर को क़ुरान जो ख़त्मो पढ़ाइनि मन मुंहिंजा पोयर का मुंहिंजे लाइ दुआ घुरनि त रब मुंहिंजी क़ब्र खे भलारो करे चवंदे या न पोइ पोयां तुझे नियत खैर खैरात कयो वने ऐं अल्लाह जी ज़ात तोखे उते अजर अता फरमाए बुधाए त क़ब्र में खुश थींदे या कोन थींदे खुश थींदे पोइ जेकॾहिं तूं असां क़ब्र में दुआउनि जो तोहफ़ो मिले त खुश थियो बुधाए त अॼु मरहूम अली नवाज़ क़ब्र में खुश हूंदो या कोन हूंदो सोची समझी वठिजा यानी जेके मरी विया उन खां पोयर जेके मौजूद आहिनि मरहूम अली नवाज़ वयो ॿिया उन जा मिट माइट वया असां तव्हां जेके ज़मीन जे तख़्ते ते मौजूद आहियूं अल्लाह जी ज़ात क़ुरान करीम में तो असांजो ज़िक्र कंदे फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम उहे जेके ईमान वारा बाद में आया अल्लाह जे ज़ात फरमायो यक़ूलून चवन था छा था चवन गाल समझ में अचे थी भला कुआरी बोले सादी आ न दुखी त नाहे न छो त मुंहिंजा मुर्शिद करीम सजन से दावत बरकातुल्लाह अली फरमाईंदा आहिनि त ओ मुकरर ओ मौलवियो जॾहिं बि माण्हुनि में वञो त ज़ुबान अहिड़ी सादी इस्तेमाल कयो जेका उहे सादड़ा माण्हू सम्झी सघनि जेकॾहिं तव्हां वकीलनि जे जमायत में वेठा हो त को भले तव्हां कानूनी नुक्ता बयान कयो सियासतदाननि में वेठा हो त भले सियासत कयो पर जे बहराड़ीअ जा सादड़ा ईमान वारा हुजनि त उन सां सादड़ी ॿोली ॻाल्हायो अज़ीज़ ने मन इन करे सादड़े अंदाज़ में अर्ज़ पियो कयां त जेकॾहिं तोखे नौकरी वठणी आहे छा वठणी आहे नौकरी वठणी आहे कमिश्नर ॾे वञणो आहे कमिश्नर तोखे पाण मेहरबानी करे चवे त अब्बा ही अखर दरखास्त में लिखी पोइ खणी आ ऐं तूं उहे अखर लिखी वञी ॿुधाए त क़बूल कंदो या न कंदो जवाब गला गला पंहिंजी मर्ज़ीअ सां लिखंदे त अलाए छा लिखंदे पर जे बादशाह मालिक ख़ुद चवे त ही जुमला लिखी आ पोइ उन जे चवण मुताबिक़ लिखी वञी त क़बूल कंदो या ग़लतियूं कढंदो जवाब ॾे गाला गाला छा थींदो ग़लतियूं कोन कढंदो चवंदो मूं ई त तोखे सेखारियो आहे अल्लाह जे क़ुरान ॾे निहार मुंहिंजो रब सेखारे रहियो आहे ओ बाद में अचण वारो ओ बाद में अचण वारो जेके तव्हां खां अॻु में वञी चुका अल्लाह तो फरमाए उन्हनि जे लाइ मां रब खां हीअं दुआ घुरूं हीअं दुआ घुरो मौला कीअं घुरो तवज्जो कजा त मुंहिंजो रब तोसां केतिरो प्यार थो करे अल्लाह फरमाए दुआ घुरो रब्बना फिर लना हज़रत इमाम जाफर सादिक साईं बुधो थो इमाम जाफर सादिक सुनो इमाम जाफर सादिक सुना साईं फरमाइनि था त जॾहिं बि दुआ घुरो त रब्बना हिकु दफ़ो कयो रब्बना 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 इमाम जाफर सादिक साईं फरमायो त 5 दफ़ा चवंदा कयो छो त रब्बना जी माना है ओ असांजा परवरदिगार ओ
ओ असांजा पालणहार, ओ असांजा पैदा कंदड़ खालिक मालिक। सुने जाफर इमाम सादिक सुने फरमायो जॾहिं 5 दफ़ा चवंदो रब चवंदे जीव कये मुंहिंजा बाना, जीव कये मुंहिंजा बाना, चपत चोर छा खपई। इमाम जाफर सादिक साईं फरमाइन था जॾहिं रब्बना 5 दफ़ा चई करे अॻिते दुआ घुरंदो चपत चुरंदा वेंदा, अर्श मुअल्ला ते क़बूल थींदा वेंदा। अज़ीज़ाने मन अल्लाह बेनियाज़ ज़ात तो असांखे समझायो त दुआ घुरो रब्बना, ऐ असांजा परवरदिगार इग़फिर लना, या अल्लाह असांखे माफ़ फरमाए। तवज्जह कजा, दुआ अली नवाज़ मरहूम जे लाइ वेठो आहे, लेकिन मुंहिंजो रब तो फरमाए त पहिरीं पंहिंजे लाइ घुर। इग़फिर लना, ओ असांजा परवरदिगार असांखे माफ़ फरमाए। तवज्जह कजा, छाजे करे मुंहिंजो रब तो चवे इन करे दरख़्वास्त लिखण तो सेखारी जो तूं त समझी तो त मूंखे बंगलो खपे, मूंखे ज़ाल खपे, मूंखे बनी खपे, मूंखे गाॾी खपे, पर मां अल्लाह ॼाणा थो तुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सद इहे न आहिनि। तुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सद मां अल्लाह जी रज़ा है। तुझे जिंदगी जो मकसद दुनिया जो शयूं न आहिनि। ज़ाल ख़ुदा जी नेमत लेकिन फना थी वेंदी, बंगलो ख़ुदा जी नेमत लेकिन ख़त्म थी वेंदो, गाॾी अल्लाह जी नेमत मगर ख़त्म थी वेंदी, मगर अल्लाह जो प्यार ख़ुदा जी रज़ा उहा नेमत जेका कॾहिं बि ख़त्म कान थींदी। हिते बि तोखे कमी दी त हुते बि तोखे कमी दी। मुझो सोनो करीम बेनियाज़ रब तो असांखे समझाए रहियो आहे त मुंहिंजा पाना दुआ घुरो रब्बना इग़फिर लना, ओ असांजा परवरदिगार असांखे मुआफ़ फरमा। मुझो अल्लाह तो फरमाए बाना जेॾी महिल तूं हथड़ा खणी दुआ घुरंदो आहे मां रब तुंहिंजी दुआ क़बूल कंदो आहियां। पर मुझे अल्लाह जे साथ फरमायो रुगी पंहिंजे लाइ दुआ न, अल्लाह फरमायो वली इख़्वानिल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। अल्लाह जे साथ फरमायो पंहिंजे उन्हनि भाइरनि जे लाइ बि दुआ घुरो जेके दुनिया में तव्हां सां गॾु मौजूद न आहिनि। यानी भाइरनि मां मुराद तुंहिंजे अबे जा रुगी पुट न, तुंहिंजे चाचे जा रुगी पुट न, तमामु काइनात जा मुस्लमान, मुझे मदीने वारे मीर जा गुलाम, जेके भी मुझे आका जा गुलाम आहिनि, जॾहिं भी दुआ घुरी चवंदो कर मुझे तखे मुआफ़ फरमाइजा। अल्लाह जो कामिल वली केर, अल्लाह जो कामिल वली हजरत सफियान सूरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन था त जहीं भी शख्स अल्लाह जे दरबार में पंहिंजे लाइ दुआ घुरी मगर पंहिंजे महबूब जे उम्मत लाइ दुआ न घुरी, हजरत सफियान सूरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन था उन मुझे महबूब जे उम्मत सां बेवफाई जो इज़हार कयो आहे। याद रखी छॾिजां मुसलमान, जॾहिं भी दुआ घुरी अगर तू चाहीं त मुंहिंजी दुआ जल्दी कबूल थे, तू ॿियनि जे लाइ घुरंदो वञ रब तोखे पाण ई ॾींदो वेंदो। बेनियाज़ रब जी ज़ात बाबरकात खे ॾाढी ॻाल्हि वणंदी आहे जॾहिं माण्हू ॿियनि जे लाइ घुरंदो आहे। अल्लाह इन दुआ में 3 ॻाल्हियूं सेखारियूं। अल्लाह फरमाए हिकिड़ो पंहिंजे लाइ बख़्शिश घुरो, ॿियो पंहिंजे भाइरनि जे लाइ बख़्शिश घुरो, टियों अल्लाह छा फरमायो वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना रब्बना इन्नका रऊफुर रहीम।
अल्लाह जे ज़ात फरमाए टी गाल बुध जा पहली गाल केड़ी पंहिंजे ला बख्शिश पहली गाल केड़ी थधा थी वियो पहली गाल पंहिंजे ला बख्शिश ए मूवी वारो भरे वठो के मता जो तो लाइट बंद कई त कोंदो भरे पहली गाल पंहिंजे ला टी गाल अल्लाह फरमाए पांजे मुसलमान भाइरन जे ला बख्शिश टी गाल रब कुरान में केड़ी सेखारिया अल्लाह तो फरमाए दुआ घुरो वला तजअल फी कुलूबिना गिल्लल लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफुर रहीम ओ असाजा परवरदिगार ओ रऊफुर रहीम रब असाजे दिलन मां जेला कीनो ऐ बुग़्ज़ खत्म फरमा अल्लाह दुआ से कारिया वो अंदर में बुग़्ज़ रखण वारा अंदर में पलीती रखण वारा सा मटे सके तो पर रब खान थो याद रखे छद जा तुझे वस में कुछ भी न है तू केतरो भी चाही कुछ न थो करे सगी थी दो ओ जेको मुझो परवरदिगार चाही दुआ अजीजा ने मन मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो जेको मुसलमान उन जी दुनिया में रब कदे भी इज्जत घट थियण को न दीदो मुझे करीम मुस्तफा फरमायो दुनिया जे अंदर मुझो अल्लाह तो हुन जी इज्जत घट थियण को न दीदो पर मां मुस्तफा जमानत तो खणा कयामत में रब उन जा मिड़ई गुनाह माफ करे छदीदो एक बे के माफ कर अंदर में न रख को फायदो कोने को अंदर में न रख तू बे के माफ कर अल्लाह जे रजा जे खातर खुदा जे रजा जे खातर अन्या थोड़ो वधाए समझाई जे चई तो समझाई अन्या वधाए समझे अगर अज तोड़े को हली आयो रस्ते में एड़ा सही लतीफ सरकार जा शेर पे साईं बुधाए जो दिल ठरी पे चे मास मुझो साईं वेही रहा हुए लिख रहा हां तो खा लतीफ सरकार जो शेर पाण फरमाइंता पाए पांद गिची जे पाए पांद गिची में अंगण जे पेच अवगुण ऐब उघाड़ियो ढकण थी ढक जम तोड़े लख हुजन तब माफी जन जे केडो पे तुझो दोहिया हली अचे दोह खे न ॾिस जा यार खे ॾिस दोह खे न ॾिस जा क़यामत जे ॾींहं खे ॾिस जा दोह खे न ॾिस जा पंहिंजे अमलन खे ॾिस जा दिल में इहो ख़याल कजा जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो महशर जो मैदान हूंदो मां महबूब जे दरबार में हथड़ा खयो बीठो हूंदुसि महबूबा गुनाहनि जा अंबार खणी आयो हां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन गुनाहनि जे अंबार खणी थकजी पयो हां मुंहिंजा महबूब जो शफाअत फरमाए मुआफ़ फरमायो उन ॾींहं खे आॾो रखजा मता मुंहिंजो मुस्तफा प्यार ॾे मता मुझो महबूब मयार दे ए चवई त ओ मिया नूर मोहम्मद नालो जनो अचे तो वठा तो ओ मिया जावेद ओ सैयद हाकिम अली शाह ओ मिया इफ्तिखार साहब ओ मिया जाहिद साहब आबिद साहब मता महबूब मयार दे विछई तोडे बि त मुझो उम्मती दोह मुआफ़ कराइण आयो हुयो या न मता मुझो महबूब मयार ॾेई तोड़े बि तुझो मुसलमान भा पांत गिचीअ में पाए हली आयो हुयो तो वटि अख्तियार हुयो तू उनखे मुआफ़ करे छॾी हां
तो मुझे आशिक के उम्मती खे न ॾिठो तो उन जे लोह खे ॾिठो मां मुस्तफा जे सुन्नत खे न ॾिठो त मां मुस्तफा जी उहा ज़ात उहा माई हिंदा जे हज़रत अमीर हमज़ा जो जिगर कढी चबाड़ियो हुयो जिगर कढी चबाड़ियो हुयो जिस्म जो उज़वो कटरायो हुयो पर जॾहिं मुझे महबूब जे दरबार में आई मुझे महबूब अरशद निहारे फरमायो ओ माई हिंदा अज ईमान कबूल करण आईया मां मुस्तफा रब जे रज़ा तोखे पंहिंजे चाचे जो खून भी माफ़ करे छॾे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन मयार खां टिजजा मता मुझो मुस्तफा मयार ॾेई त मुंहिंजो तोॾे आयो हो तो उनखे मुआफ़ को न कयो अॼु कहिड़ो मुंहुं खणी थो अर्ज़ करी इन मयार खां टिजजा इहो तसव्वुर कर इन दुनिया में मां कंहिंखे मुआफ़ कयां त क़यामत जे लिहाड़े मूं वटि कुझु बि न हुजे तॾहिं बि गुनाहनि जी भरी खणी वञा आका गुनाहनि जी भरी त खणी आयो पर तुंहिंजे फलाणे उम्मतीअ खे मुंहिंजे जेको वस में माफ़ करा सुभान अल्लाह जेकॾहिं चाही थो न त महबूब मयार न ॾे जेकॾहिं चाही थो न त तुंहिंजे गुनाहनि जा अंबार मुंहिंजो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे हिकिड़े इशारे में छाड़ाए छॾे तरीक़ो थे तू दुनिया में बे के मुआफ़ कर रब तोखे मुआफ़ करे छॾे तू हिन दुनिया में बे जा ऐब ढक बे जा ऐब ज़ाहिर न कर तू हिते हिकिड़ो ऐब जो सतुर कर रब तुंहिंजा हज़ारे ऐब ढके छॾे मुझा मिठड़ा अदा दीन इन जो नालो आ इस्लाम इन जो नालो आ दीन इस्लाम तो असा के इहो सबक थो दे त ओ मुसलमान तू मुसलमान है मुसलमान थी जिंदगी गुजार मुसलमान थी जिंदगी किए गुजारी दे पांजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत ई सुन्नत दे निहार महबूब जी शरीयत ई सुन्नत दे निहारी दे तो जो बेड़ो पार थी वेंदो याद रखी छॾजा मेले जी पछाड़ी थी केड़ो जुमलो चए मेले जी मेले जी पछाड़ी थी छाजी छाजे मुंडे ने हारियो पानी पानी चेवी जो ड्राइवर पानी खणी दो छाजे में मेले जी गाला गाला मेले जी पछाड़ी में छा थी जो भला बुधायो मेले जा शौक़ीन सब भई दो जो मेले जे पछाड़ी में छा थी जो जवाब दियो हर शय गाला हर शय पर ये लाए कदह मेलो थे आने 50 हवारी शे 20 में खड़ सब हवारी शे 10 में ये है ना मेले जी पछाड़ी थई महबूब आखिरी नबी उम्मत आखिरिया बाद में उम्मत चिड़ी ना है मुझे करीम रब तमाम नेमतों महबूब गुलामन में विराए छड़े इहो ई सबबा अल्लाह जे कामिल वलियन जे दरबार दे निहार हिक हिक दरबार ते हज़ारे आशिक ईंदा हन जेके दिलियों गुनाहन वारियों कारियों धोराए को वींदा हन सुभान अल्लाह ये जेके अल्लाह जे कामिल वलियन जो दरबारों हन समझ में के अचे या न अचे लेकिन याद रखी छरजा चई तमार बजो कुरान पढ़ी बुधायो 5 मिनट बचल था लेकिन चई तमार बजो कुरान इते भी पढ़ी बुधाई तो अल्लाह जो कुरान तो के खोले खोले बुधाई दो पहले सोली सिंधी में समझाई जने अल्लाह जे कहे वली जे दरबार ते वीदा हूं त छा मिलंदो जवाब दियो मुर्शिद वारा आयो या ना हां सही है हतम देख मुर्शिद वारा हतम देख ए तो सब कामिल मुर्शिद वारा हो तो जने सभी वट मुर्शिदा त बुधायो पांजे मुर्शिद जे दरबार ते वीदा हूं त मुर्शिद छा फरमाइंदो आ जो मुर्शिद फरमाइंदा त वनी जिक्र कयो छा चवंदा गाला जिक्र कयो नमाज जी पाबंदी कयो
हराम खां परे भजो, कूड़ खां परे भजो, गिला खां परे भजो, परावा हक न खाओ, हलाल जी रोज़ी कमायो। ॿुधाए अल्लाह जा वली इए चवंदा हनि या न? जवाब दे। चवंदा हनि दुरूद पढ़, मां क़ुरान पढ़ा। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। ना तू पढ़ण अचनि थियूं, शेर बि पढ़ण अचनि था, पर सच पुछो त अॼु दिलि चवे थी त ॿाहिराड़ी जो माहौल आहे। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां जो हिन कल्ब जी कट बि लहे ऐं अक़ीदो बि मज़बूत थिए। यादि रखी छॾियो, छो त हींअर नज़र हीअं नज़र फेराईंदे न त बाशरो माण्हू थोरा आहिनि, सादड़ा माण्हू वीचारा घणा आहिनि। सादड़ा त आहिनि पर आधीअ ताईं जो वेठा आहिनि, कंहिंजे करे वेठा आहिनि? सवाल आहे नी, कंहिंजे करे वेठा आहिनि? छा हिते भत थो मिले? चओ त न। पैसा था मिलनि? न। छा थो मिले? जो कनेक्शन पे थो जुड़े। हा सही आहे, कनेक्शन पे थो। लाइट ईंदी आहे न जॾहिं नई नई ॻोठ में, तॾहिं सॼो सॼो ॾींहुं न की मानी न की पाणी यादि, तारूं कीअं था हणनि, वरी जोड़ कीअं था हणनि। ईअं थींदो आहे न, माण्हू नंढा वॾा पिया। छो? पक हूंदी आहे जॾहिं लाइट लॻी वई न, पखड़ो हलंदो, पघर ठरंदो, जान ठरी पवंदी। त मुंहिंजा दोस्त, ही जेको ज़रो ज़रो मिले थो पियो न, इहो तोखे इन लाइ विहारे वेठो आहे जो ही ज़रो ज़रो तुंहिंजो मिलंदो थो वञे। काॾे चो मदीने तैयब सां तुंहिंजो कनेक्शन गंढिबो थो वञे। यादि रख मुंहिंजा मिठड़ा भाउ, यादि रख मुंहिंजा मुस्लमान भाउ, अल्लाह जो क़ुरान पढ़ा। अल्लाह नियाज़ रब जेका सिफ़त अता फरमाई आहे, रब जे क़ुरान मां तोखे पढ़ी ॿुधायां। मतां सोची त ही चरिया पंहिंजे मुर्शिदनि जा दीवाना छाजे करे हन? राति ॾींहुं रुॻी मुर्शिद मुर्शिद छो था कनि? राति ॾींहुं मुर्शिद जे चेहरे ॾिसण जे लाइ दीवाना छो हन? इन जे करे जो मां रब जो क़ुरान पढ़ी थो ॿुधाए त जेको अल्लाह क़ुरान में पंहिंजी सिफ़त बयान कई आहे, उन सिफ़त सां मुंहिंजे रब पंहिंजे वलियनि खे नवाज़े छॾियो आहे। अल्लाह फरमायो, अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू, अल्लाह पंहिंजी ज़ात ॾे वलीअ जी सिफ़त सां पंहिंजी ज़ात खे मंसूब कंदे ॿुधायो आहे त उहो अल्लाह वली मना मददगार, वली मना दोस्त, वली मना संभालींदड़, वली मना सार लहंदड़, मुंहिंजे बेनियाज़ फरमायो उहो अल्लाह ईमान वारनि जो संभालींदड़, अल्लाह ईमान वारनि जी सार लहंदड़, अल्लाह ईमान वारनि सां प्यार कंदड़। उन प्यार जी सूरत कहिड़ी आहे? युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। अल्लाह जी ज़ात फरमायो, जॾहिं मां अल्लाह वलीअ जी सिफ़त सां ईमान वारनि खे नवाज़ींदो हां, उन्हनि खे गुनाहनि जे खॾनि मां कढी करे मां अल्लाह रोशनीअ जे रस्ते ते पहुचाए छॾींदो हां। गुनाहनि जे खॾनि मां कढी रोशनीअ जे रस्ते ते, सिधे रस्ते ते अल्लाह जी पहुचाइण सिफ़त आहे। मां तोखां थो पहुचां। जॾहिं वलीउल्लाह जे दरबार ते वेंदो आहे, वलीउल्लाह अल्लाह जे वलीअ जे दरबार ते वेंदो आहे, उहो छा कंदो आहे? जो क़ल्ब ॾे निगाह कंदो आहे, क़ल्ब ॾे निगाह कंदो आहे, अशहद आंगुर रखंदो आहे, नक्शबंदी तरीक़े में अशहद आंगुर रखे तवजह कयो वेंदो आहे, कादरी तरीक़े में हथो हथ में मिलायो वेंदो आहे, नक्शबंदी तरीक़े में भी हथो हथ में मिलायो वेंदो आहे। मक़सूद अल्लाह जो ज़िक्र आहे। कादरी तरीक़े में भी मुरीद ने तवजह करे ज़िक्र ॾसियो वेंदो आहे, नक्शबंदी तरीक़े में भी तवजह करे ज़िक्र ॾसियो वेंदो आहे, सुहरवर्दी तरीक़ो हुजे, चिश्ती तरीक़ो हुजे, ज़िक्र जी लोली ॾेई करे मुरीद ते तवजह कयो वेंदो आहे। जेको ईंदो आहे त दुनिया जो आशिक़ हूंदो आहे, जॾहिं मोटंदो आहे त ख़ुदा जो ज़ाकिर मानो बणिजी मोटंदो आहे।
जेकरे चवी त मिसाल बुधा मूवी वारा बरिस जाहिद चनो प्यारे जे गोठ में रहण वारो कसम भराइस त जब तक बिके न थे कोई पूछता न था सुने महबूब ने खरीद कर अनमोल कर दिया इन जे जवानी जो तस्वीरूं ॾिसो मुछूं कीअं लॻियूं पयूं हन नमूनो टियों लॻो पियो आहे प्यारे वारा दोस्त खोड़ गॾवाया उन खां पुछी सघो था या आबिद खां पुछी सघो था लेकिन उहे सभई तव्हांखे ॾसींदा पुछी त इहो पटको किथां आंदे इहा दाढ़ी किथां मिले चवंदो जॾहिं सजण साईं जे दरबार ते वयुसि निगाहे बली में वो तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी सुभान अल्लाह हिकड़े जाहिद जो मिसाल ॾिनो जाहिद ॿियो बि प्यारे ॻोठ में वेठो आहे आबिद चांडियो वेठो आहे केतिरनि जा मिसाल ॾियां उन्हनि जी पहिरीं ज़िंदगी ॾिसो अल्लाह वारनि जे सोबत में आया ज़िंदगी बदिलजी वई चेहरो बदिलजी वियो अखलाक बदिलजी वियो किरदार बदिलजी वियो गुफ्तार बदिलजी वई पहिरीं कूड़ ठगियूं हुयूं अॼु ज़ुबान मां अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं हली रहियूं आहिनि इहा सिफ़त कंहिंजी आहे चओ अल्लाह पंहिंजे सिफ़त सां पंहिंजे नेक सालिहनि ॿारनि खे नवाज़ियो आहे अदा पोइ जीव उन्हनि खे जन जीव सेखारियो छाजे लाइ वेंदा आहियूं अल्लाह जे वलीअ जे दरबार ते हज़रत महबूब सजण साईं दामत बरकातुहुल आली हिकिड़ो दफ़ो फरमाइनि पिया त असांखे ॾाढो दुख थींदो आहे जॾहिं माण्हू ईंदा आहिनि साईं दुआ कयो नौकरीअ जो कमु रहियल आहे साईं दुआ कयो झेड़ो थो पियो हले ख़तमु थिए साईं दुआ कयो कोर्ट में केस थो पियो हले साईं दुआ कयो ही कम साईं ने फरमायो असांखे केॾी न ख़ुशी थिए जेकॾहिं को ईअं चवे त साईं अॼु हथड़ा खणो त असांखे ख़ुदा महबूब मदीने वारो घोट मिलाए सुभान अल्लाह याद रखो जने अल्लाह वारन जे दरबार में वञो न ते दुनिया जी लालच के छॾे वेंदो इहा त जिथे किथे मिलंदी न ओ मुसलमान सोनार जे दुकान ते पहुची लोह जे मुंहिंजा दोस्त सवाल करण अकुलमंदी कोन्हे का सोनार जे दुकान ते पहुची सोन तलब कंदो कर खुदा जे करे मदीने हाज़िरी नसीब करे त मदीने पहुची वो बन्नियो बंगला न कुछ में इफ्तिखार का जने रमजान में मदीने होंदा हो हुजे रमजान ऐ सुभान अल्लाह मदीने में हुजे रमजान ऐ मदीने में हुजे सजण जे से वही रोज़ा रखा जो आमीन अजवा उते ऐं ज़मज़म उते अजवा उते ऐं ज़मज़म उते अॻियां रोज़े जे इफ़्तार कयां हुजे रमज़ान तरावीह पढ़णा उते भी रात जो रियाज़त जन्नत में हुजा रोज़ा जो खुदा नसीब करे यकीन कर के हर महीने रमजान में वेंदा हा उन्हनि खां पुछ त ही रमजान तव्हांजो पाकिस्तान में कीअं गुज़रियो तरावीह पढ़ा उते रोज़ रात जो रियाज़ुल जन्नत में हुजा रोज़ रात जो जिया जो नींहुं थे सिज उभरी अचे जिया जो नींहुं थे ऐं सिज उभरी अचे होटल दे पोइ रवानो मां उतां थिया हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा
सजण जे देस ते वञी रोज़ा रखां मां अजवा सां उते सिकंदा हुन जो अॼु ॻड़ीअ ला उते अरब सबरा खयो बीठा अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते वेही रोज़े जे साम्हूं मां इफ़्तार कयां हुजे रमज़ान एतिरियूं ॻाल्हियूं सम्झण खां पोइ अञा हिकिड़ी ॻाल्हि बाक़ी रहे थी पोइ तकीरी रखंदमि टाइम घणो थी वियो आहे उहा कहिड़ी ॻाल्हि त मुंहिंजे सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज्जतुल वदा जे खुतबे में आखिरी खुतबे में हिक ॻाल्हि जो बार बार ताकीद कयो बार बार ताकीद कयो बार बार ताकीद कयो उहा कहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो औरतुनि सां सुहिणो वर्ताव कजो याद रखी छॾियो मुसलमान मदीने जे साईं फरमायो पंहिंजे घर वारनि सां सुहिणो वर्ताव कजो ओ ज़ाल सां न ठहण वारा नौजवान कॾहिं बि भुलिजी न पइजां सुभाणे रब तोखे बि न्याणियूं ॾींदो अॼु पराईअ न्याणीअ ते ज़ुल्म करण वारा अॼु पराईअ न्याणीअ खे गारियूं गंद ॾियण वारा अॼु पराईअ न्याणीअ खे मुंहं ते चंबा हणण वारा अॼु पराईअ न्याणीअ खे ताना ॾेई घर मां कढण वारा अॼु पराईअ न्याणीअ सां न ॻाल्हाइण वारा मुंहुं सुॼाइण वारा हिकिड़े मिंट जे लाइ गौर करे सुभाणे रब तोखे बि पंहिंजो न्याणियूं ॾींदो जॾहिं तुंहिंजी न्याणी शादी करे वञे ऐं उन जो मुड़ुस उन सां ईअं करे ऐं तोखे ख़बर पवे ॿुधाए त तुंहिंजे दिल जे मथां जबल जो पहाड़ किरंदो या कोन किरंदो जवाब ॾे मुसलमान गौर कर परामन बचन सां सुहिणो वर्ताव कर मुंहिंजे मदीने जे सुहिणे मीर फरमायो आहे जेको पराईअ न्याणीअ सां जेका ज़ाल जे सूरत में आई आहे तो वटि निकाह में उन सां सुहिणो वर्ताव कंदे त रब तुंहिंजे न्याणियुनि जी ज़िंदगी सुहिणी बनाए छॾींदो अचो त वाइदो कयो पंहिंजे घर वारनि सां सुहिणो वर्ताव कंदासीं अमड़ सां कड़ो कोन ॻाल्हाईंदासीं भेण खे घटि वधि कोन चवंदासीं घरवारीअ जी बेइज़ती कोन कंदासीं यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे उहे घर जा फर्द आहिनि जंहिं घर में औरत नाहे करोड़पति हुजे घर ॾिसो त कीअं हूंदो जवाब ॾियो ॻाल्हायो त अचो त अॼु वाइदो कयूं त असां औरतुनि सां सुहिणो वर्ताव कंदासीं इंशाअल्लाह ताला पंहिंजे बच्चनि सां अदा मूवी वारा फर चङी तरह सभई हथ खणी वाइदो कयो पंहिंजे बच्चनि सां सुहिणो वर्ताव कंदासीं जंहिंजो हथ हेठि हूंदो पक थींदी हिन में गड़बड़ मौजूद आहे अदा चङी तरह भरजां पंहिंजे बच्चनि सां सुहिणो वर्ताव कंदासीं उन्हनि खे इज़त जी ज़िंदगी ॾींदासीं उन्हनि सां मुर्गी ॻाल्हाईंदासीं ख़ुदा जो कसम बरकत उते हूंदी आहे बरकत उते हूंदी आहे जिथे मोहब्बत होती है तू पंहिंजे घर में मोहब्बत जो माहौल पैदा कर इंशाअल्लाह ताला अल्लाह कदो तुझे चईनी घर जे कुंडन में बरकतूं थी वेंदियूं तुझे हिकड़े सब खे खुदा हजार जी ताकत ॾींदो तुझे घर जा चारई अंगण खिलंदा पिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खुश नसीब हो शख्स अल्लाह खुश नसीब उहो शख्स मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको पंहिंजे बच्चनि सां सुहिणो वर्ताव करे पाण कंहिंजा उम्मतीअ जो मदीने वारे कंहिंजा उम्मतीअ वारे साईं जा मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मतीअ जी इहा निशानी आहे पंहिंजे महबूब जे हुक्म ते लबैक चवे इंशाअल्लाह ताला असां तव्हां पंहिंजे बच्चनि सां सुहिणो वर्ताव कंदासीं अल्लाह कदो त बेड़ो पार थी वेंदो अॼु अचो सभई गॾी दुआ घुरंदासीं सैयद सुहिणो साईं सईद हाकिम अली शाह लखयाली साईं घणी सिक हुई उन्हनि जे करे रिक्वेस्ट कयूं था
गाल बुधो जे मुखे एड़ी खबर हो जे त मां कलाक ची हाणे मु बस के वरी ता जो बना तू पढ़ा 1.5 कलाक थी वने मां 1.5 कलाक का वधिक टाइम देनो 2018 में आया हो मत कयो साईं मत कयो 2018 में आया हो इंशाअल्लाह ठीक है पर पहिरीं तव्हां वाइदो कयो इंशाअल्लाह वाइदो कयोसीं हिक ॿिए खे मुआफ़ कंदासीं चओ इंशाअल्लाह हिक ॿिए जे अंदर में बुग़्ज़ कीनो कोन रखंदासीं सभु कंहिंखे इज़त ॾींदासीं पंहिंजे घर वारनि बचड़नि जी इज़त कंदासीं जीजल अमड़ सां प्यार कंदासीं दिलबर पीर जे क़दमनि खे चुमंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला मदीने वारे यार जे सदके हिते बि बेड़ो पार फरमाईंदो हुते बि बेड़ो पार फरमाईंदो इंशाअल्लाह अदा हिते हेॾियूं हाणे हिक ॿिए खे भाकुर पार अदा तव्हां भाकुर पाए ॾेखारियो मुंहिंजे महबूब जो गुलाम मदीने वारे साईं जा आशिक सादिक ॾिसो अल्हम्दुलिल्लाह यकीन कयो खुदा जो कसम अल्लाह एॾो ख़ुशि थींदो आहे व इन तुस्लिहू बैनन नास क़ुरान करीम जे आयत जो हिस्सो आहे हज़ारे नमाज़ूं हिकिड़े पासे ॿिनि मुस्लमाननि में ठाह करणु उन्हनि खां बि निरालो आहे मैं नूर मोहम्मद तव्हांजो नालो छा आहे रजब अली तव्हांजो नालो छा आहे मोहम्मद सिद्दीक ॿिए जो सिकंदर अली रजब अली सिकंदर अली मोहम्मद सिद्दीक नूर मोहम्मद नाला त केॾा अज़ीम आहिनि चईनी चे ख़ुदा कंदो तव्हां ॿाहिरि खां वधीक खीर खंडु हूंदो अल्लाह से तव्हांखे सलामत रखे छा रखियो आहे दुनिया में सुभाणे पोइ मरी पए पोइ बि ईअं कंदासीं न केॾी न ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे हिन ज़मीन ते भाकुर पातोसीं यादि रखो ही हेतिरा गवाह बणिजी विया रब जा फ़रिश्ता गवाह बणिजी विया मौला तुंहिंजे महबूब जो फरमान ॿुधी सभु कुझु कढियोसीं रब चवंदो क़यामत जे ॾिहाड़े ऐं नूर मोहम्मद ऐं रजब अली ऐं तव्हांजे मुंहिंजे महबूब जो दिल मां कढियो अॼु मां ख़ुदा बि हिन पूरी काइनात जे साम्हूं तव्हांजे गुनाहनि खे ख़त्म करे जन्नत जो ऐलान थो कयां ख़ुदा खां केरु पुछंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे ॾाढी ख़ुशी थी इहे ख़ुशि नसीब क़ौम आहिनि जेके थोरी ॻाल्हि सम्झनि ऐं सम्झंदो आहे जॾहिं ख़ुदा राज़ी थींदो आहे बसि हाणे घणो तव्हांजो टाइम नथा वठो हिकिड़ी काफ़ी थो पढ़ा बसि हिकिड़ी तो काफ़ी पढ़ा हिकिड़ी काफ़ी थो पढ़ा क़बूल आहे न वरी न चवंदो छो त
बियन भाई प्यार दरड़ा पिन्या प्यार हाय काटी वार जा जा या रसूल अल्लाह खुदा कबर अंदर साड़ी जा जो देश जो पंथवा परे देश जो पंथवा परे सुना की मुझे से बियन प्यार दरड़ा पिन्या है था झंझे वाक्या हर साल मदीने हर साल मदीने हली सु सजन सजे हली सु सजन सजे हर साल मदीने सुभान अल्लाह मदीने है हर साल मदीने हल जे हर साल मदीने बनी सूर सजन सजे बनी सूर मुरल सजे हर साल मदीने हक मौला हर साल मदीने को जो कहे जो दर छोड़ छुन छोलोगी छुन छोलोगी हर साल मदीने हल जे साल मदीने हली सु सजन सजे हली सु हर साल मदीने जो हर साल मदीने हल जे अल्लाह ताला तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। घणे टाइम खां पोइ जलसा शुरू कया अथऊं। कलाक वठण में टाइम लॻंदो हुया, ये 1.5 कलाक पौणा 2 कलाक ई थोरा न आहिनि। आस्ते आस्ते बाबा सरकारी मशीन
थींदी न पोइ वरी इंशाअल्लाह ताला अलाह कंदो। अॼु घणा कलाक थिया आहिनि, पौणा 2 कलाक। जे ॿियो दफ़ो ख़ुदा घुरियो ईअं चऊं त पोइ तूं 2 कलाक वठी छॾ बसि न। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी बख़्शिश फरमाए। अल्लाह ताला मोहतरम जावेद अली ऐं वसीम अली जो नालो लाइ कहिड़ो मुश्ताक अहमद, अल्लाह ताला टिनी जो कयल ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जे मिठड़े फरमाए। जेके भी सवाल दिल में खणी आया हो, अल्लाह ताला तव्हां जे सभिनी दिलनि जो नेक उम्मीदूं पूरियूं फरमाए। असां तव्हां सभिनी के हुजूर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलातो सलाम थींदो बाद में दुआ साईं सैयद हाकिम अली शाह सैयद दुआ घुरी उम्मती आमीन चो बेड़ो पार। सुभान अल्लाह। हिम्मत भरे जवान अॻिते अचे न सलातो सलाम जे लाइ। अगरि मौलूदनि जे लाइ त खोड़ हाणे काॾे सलाम सलाम